أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما بے شک اللہ تعالیٰ ऐं उन जा फ़रिश्ता नबीअ ते रहमत मोकिलीनि था। ऐं ईमान वारो तव्हां बि उन ते रहमत मोकिलियो ऐं उन ते ख़ूब सलाम पढ़ो, ख़ूब सलाम मोकिलियो। हिन खां पहिरीं जेके आयतूं हुयूं उन्हनि में अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिफ़ात जो बयानु हो। अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे कहिड़ियुनि कहिड़ियुनि सिफ़ात सां अल्लाह ताला नवाज़ियो, हुननि जो शान बयानु कयो वियो। पोइ उन ई ज़िमिन में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर वारनि जो बयानु ऐं उन्हनि जे पर्दे जा अहकाम। ऐं हाणे वरी अल्लाह रब्बुल आलमीन इन जो ज़िक्र कयो। मक़सदु त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताज़ीम, ईमान वारा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताज़ीम कनि। इन खे अल्लाह ताला फ़रमायो त बेशक अल्लाह ताला ऐं उन जा फ़रिश्ता नबीअ ते रहमत नाज़िल कनि था। यानी मक़सदु त इहो चवणो हो त ऐं ईमान वारो तव्हां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद व सलाम मोकिलियो। पर इन खे अल्लाह रब्बुल आलमीन इन अंदाज़ मां चयो त बेशक अल्लाह ताला ऐं उन जा फ़रिश्ता नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद पढ़नि था। यानी रहमत नाज़िल, अल्लाह ताला रहमत नाज़िल फ़रमाए थो ऐं फ़रिश्ता रहमत जूं दुआऊं घुरनि था। त तव्हां बि ऐं ईमान वारो जेको तव्हां बि दुरूद शरीफ़ पढ़ो ऐं सलाम पढ़ो। हाणे अल्लाह रब्बुल आलमीन जेको अंदाज़ अपनायो इन हुकुम ॾियण जो, इन सां नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान तमामु वॾो शान ज़ाहिर थिए थो। त जंहिं अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में जेको अमल यानी दुरूद व सलाम पढ़ण जो अल्लाह ताला ईमान वारनि खे हुकुम ॾिनो आहे, उहो एॾो वॾो अमल आहे जो ख़ुदि अल्लाह ताला बि करे थो। यानी फ़ेल सलात जेको आहे उहो अल्लाह ताला जो फ़ेल आहे। अल्लाह ताला रहमत नाज़िल फ़रमाए थो, फ़रिश्ता बि रहमतुनि जूं दुआऊं घुरनि था। त माना नबी पाक इन सां ख़बर पई त नबी यानी ईमान वारनि खे इन में कोताही न करणु घुरिजे। तमामु घणे शान सां, तमामु घणी महबत सां, तमामु घणे एहतिमाम सां इन खे अदा करणु घुरिजे। ऐं हिकिड़े ॿिए अंदाज़ सां वरी जेके दुरूद व सलाम पढ़नि था उन्हनि जे लाइ जेको आहे उन्हनि जो वॾो शान थी वियो। छो जो अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि जंहिं कम में हू मसरूफ़ आहिनि, दुरूद पढ़नि था, सलाम पढ़नि था, उहो अहिड़ो कमु आहे जेको अल्लाह पाक पाण बि करे थो। यानी गोया अल्लाह रब्बुल आलमीन जेको पाण करे थो उन पंहिंजे कम में अल्लाह ताला ईमान वारनि खे शरीक कयो आहे ऐं फ़रिश्तनि खे शरीक कयो आहे। त ईमान वारा जेके दुरूद शरीफ़ पढ़ण वारा आहिनि उन्हनि जो वॾो शान थी वियो। पर हाणे दुरूद शरीफ़ जेको आहे उहो ज़िंदगीअ में हिकिड़ो दफ़ो पढ़णु त फ़र्ज़ु आहे हिन हुकुम जे करे। सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा, दुरूद सलाम पढ़णु। पर जेॾी महिल बि यानी ऐं कंहिं महफ़िल में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़िक्र थिए त ओॾी महिल पहिरियों दफ़ो हिकिड़ो दफ़ो दुरूद शरीफ़ पढ़णु वाजिबु आहे। पर हर दफ़ा जेॾी महिल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो अचे त ओॾी महिल दुरूद शरीफ़ पढ़णु वाजिबु कोन्हे, मुस्तहब ज़रूरु आहे, मुस्तहब ज़रूरु आहे। उन माण्हूअ खे बख़ील चयो वियो आहे जो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़िक्र अचे ऐं उहो माण्हू दुरूद शरीफ़ न पढ़े। त उन करे जेको आहे सो दुरूद शरीफ़ पढ़णु घुरिजे। ऐं उन में बहितरु इहो आहे त सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईअं पढ़िजे। यानी उन में सलात बि अची वई
ऐं सलाम बि अची वियो। असल में जेॾी महिल हीअ आयत नाज़िल थी, बुख़ारी ऐं मुस्लिम जी रिवायत में आहे त काब बिन उजरा रज़ी अल्लाह ताला अन्हु अर्ज़ु कयो, उन्हनि रिवायत कयो त हिकिड़े माण्हूअ पुछो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां, ए अल्लाह जे रसूल, असांखे अल्लाह रब्बुल आलमीन हिन आयत में हुकुम कयो आहे, हाणे सलाम जो तरीक़ो त असांखे ख़बर आहे, छो त अत्तहियात जेको पाण पढ़ूं था, अत्तहियात सेखारियो आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उन में अस्सलामु अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाहि व बरकातहू इहो पाण पढ़ूं था। त हुननि चयो त असांखे सलाम हिन आयत में ॿिनि शयुनि जो अल्लाह ताला हुकुम कयो आहे, हिकिड़ो सलात, ॿियो सलाम। हाणे सलाम जेको आहे उन जो त तव्हां असांखे सेखारियो आहे, बाक़ी असां दुरूद शरीफ़ कीअं पढ़ूं? त पोइ पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ामोश थी विया। जिब्राईल इस्लाम आया, उन्हनि अची इहो दुरूद शरीफ़ सेखारियो त तव्हां हिन खे इहो ॿुधायो त तव्हां हीअं चओ, अल्लाहुम्म सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद, अल्लाहुम्म बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद, जेको पाण नमाज़ में पढ़ूं था। त इहो जेको दुरूद शरीफ़ आहे, इहो पढ़णु नमाज़ में त मसनून इहो ई आहे, अत्तहियात खां पोइ इहो दुरूद शरीफ़ पढ़िजे, इहो मसनून आहे। ऐं अहिड़े तरीक़े सां जेको आहे सो आम हालात में बि सभिनी खां बहितर दुरूद शरीफ़ इहो आहे, पर दुरूद शरीफ़ पढ़ण में जेको त इहो ई मुतयन कोन्हे, त माना इन खां अलावा ॿियो को जाइज़ कोन्हे, बसि इहो ई पढ़ी सघो था दुरूद शरीफ़, इन खां अलावा न। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खां ख़ुदि बि जेको आहे सो ॿियनि सीगनि सां, ॿियनि अल्फाज़ सां जेको आहे सो दुरूद साबित आहे। अहिड़े तरीक़े सां यानी उलमा लिखियो आहे, हज़रत मुफ़्ती शफ़ी उस्मानी साहिब जिन मारिफ़ुल क़ुरान में, त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां साबित थियण बि ज़रूरी कोन्हे। माना जेकॾहिं को माण्हू यानी अहिड़नि अल्फाज़ सां दुरूद शरीफ़ पढ़े थो जो उन में अस्सलात वस्सलाम जो लफ़्ज़ अची थो वञे, त पोइ उहो बि जेको आहे सो दुरूद थी वेंदो ऐं उन जी का मुमानत कान्हे। ऐं इहो तय कोन्हे त बसि उन्हनि ई अल्फाज़ सां इहा जेका दुरूद इब्राहिमी जंहिंखे चइजो वञे थो, बसि इन्हनि ई तरीक़े सां पढ़ी सघिजे थो, ॿिए कंहिं तरीक़े सां नथो पढ़ी सघिजे। पर इन में इहो आहे त जेॾी महिल नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन साम्हूं हुआ सहाबा जे, त ओॾी महिल त सहाबा जेॾी महिल पढ़ंदा हुआ ईअं बि चवंदा अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, छो त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साम्हूं आहे। अहिड़े ई तरीक़े सां हींअर जेकॾहिं को माण्हू मदीने पाक हाज़िरी ॾिए ऐं रोज़े पाक ते उते सलाम पढ़े, त उते बि ईअं चवंदो अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। पर यानी उन खां अलावा नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे यानी साम्हूं कोन्हे, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी में जेके सहाबा साम्हूं थी करे चवंदा, उन खां अलावा हींअर जेको माण्हू रोज़े पाक ते कोन्हे, बल्कि ग़ाइब आहे, हिते आहियूं पाण, हिते जेकॾहिं पाण पढ़ंदासीं त पोइ ग़ाइब जे सीगे सां पढ़ंदासीं। जीअं उलमाए यानी तमामु उलमा यानी पहिरियां पोयां सभु चवंदा जीअं सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम, इहो ग़ाइब जो सीगो आहे। ॿियो मसइलो हिन में इहो आहे त हिते त अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो, मक़सूदु इहो आहे त ए ईमान वारो तव्हां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताज़ीम करियो, तव्हां जेको तो रहमतूं नाज़िल करियो ऐं तव्हां जेको आहे सो यानी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताज़ीम करियो। पर जेको दुरूद शरीफ़ सेखारे वियो उन में इंसानु चए थो या अल्लाह अल्लाहुम्म सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद, अल्लाह ताला खां दुआ थो घुरे त या अल्लाह तव्हां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद शरीफ़ यानी रहमतूं नाज़िल करियो। त इन जो जवाबु इहो लिखियो अथनि त यानी ॻाल्हि इहा आहे जो अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा हक़ असांजे मथां ऐं हुननि जो जेको शान एॾो वॾो आहे ऐं हुननि जो एॾो वॾो हक़ु आहे जो असां केतिरो बि कोशिशि करियूं असां उन्हनि जो हक़ु अदा नथा करे सघूं। त इन में इन ॻाल्हि जी जो इक़रार आहे त अल्लाह जे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो असांजे मथां एॾो वॾो हक़ु आहे ऐं उन्हनि जो एॾो वॾो शान आहे जो असां नथा उन्हनि जो हक़ु अदा करे सघूं। असां अल्लाह पाक खे अर्ज़ु था करियूं त या अल्लाह तूं पंहिंजे शान जे मुताबिक़ पंहिंजे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते रहमतूं नाज़िल फरमा।
इन तरीक़े सां। इन खां अलावा ॿियूं बि घणी शयूं आहिनि के माण्हू ईअं सम्झनि था त जेॾी महिल बि हीअ आयत पढ़ी वञे, जेॾी महिल बि हीअ आयत पढ़ी वञे ओॾी महिल दुरूद शरीफ़ पढ़णु ज़रूरु आहे। के माण्हू दुआ में हीअ आयत पढ़ंदा आहिनि, के माण्हू दुआ में पढ़ंदा आहिनि हीअ आयत इन्ना अल्लाह व मलाइकतहू खां आख़िर में दुआऊं घुरंदा, दुआ जे आख़िर में इहो पढ़ी छॾींदा। हालांकि दुआ जे आख़िर में इहो पढ़णु कोन्हे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां साबित कोन्हे। ऐं इहो बि कोन्हे त जेॾी महिल बि इहा आयत पढ़ी वञे ओॾी महिल दुरूद शरीफ़ पढ़ियो वञे। जीअं ख़ुतबे में पढ़ी थी वञे, जुमे जे ख़ुतबे में पढ़ी थी वञे, त ओॾी महिल त कुझु बि कोन्हे पढ़णो। छो त जेकॾहिं कंहिं माण्हूअ ज़िक्र करणु, अलाह जो ज़िक्र करण बि ख़ुतबे जे दौरान कमु आहे। जेको माण्हू ख़ुतबे खे ॿुधे कोन थो, इन खां अलावा ॿियो को कमु थो करे, ज़िक्र थो करे, कुझु थो करे या दुरूद शरीफ़ थो पढ़े वेही ख़ुतबे में, जुमे जो ख़ुतबो हले पियो ऐं हीउ जेको थो ज़िक्र पियो करे या दुरूद पियो पढ़े, इन खे जुमे जो सवाबु ई कोन्हे। छो त उन वक़्त ते जेको करिणो हो उहो हुन कोन कयो। ओॾी महिल हुनजे लाइ हुकुम आहे त तूं जुमे जो ख़ुतबो ॿुध। ख़तीब जेको पढ़े थो त उहो दुरूद शरीफ़ पढ़ी थो छॾे, ऐं जेॾी महिल बि इहा आयत पढ़ी वञे त ओॾी महिल को दुरूद शरीफ़ पढ़णु लाज़िम कोन्हे। इन करे बाज़ माण्हुनि जी इहा ग़लति फ़हमी आहे, उहे इहो सम्झनि था त जेॾी महिल बि इहा आयत, अलबत्ता जेॾी महिल हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़िक्र अचे, जीअं महफ़िल में हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़िक्र अचे, उन में हिकिड़ो दफ़ो दुरूद शरीफ़ पढ़णु खपे, वाजिबु आहे। ऐं बार बार दुरूद शरीफ़ पढ़णु जेको आहे सो मुस्तहब आहे। अल्लाह ताला पाण सभिनी खे बार बार हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दुरूद शरीफ़ पढ़णु, संदन महबत, संदन अज़मत, संदन इताअत नसीब फ़रमाए। या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना व इन लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनह व फ़िल आखिरति हसनह व क़िना अज़ाबन नार। अल्लाहुम्मा इन्ना नस्अलुका मिनल ख़ैरि कुल्लिही आजिलिही व आजिलिही मा अलिमना मिन्हु व मा लम नअलम व नअऊज़ु बिका मिनश शर्रि कुल्लिही आजिलिही व आजिलिही मा अलिमना मिन्हु व मा लम नअलम व नस्अलुका मिन ख़ैरि मा सअलका मिन्हु नबियुका मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम व नअऊज़ु बिका मिन शर्रि मा इस्तअआज़ मिन्हु नबियुका मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम व अंतल मुस्तआन व अलैकल बलाग़ व ला हौला व ला कुव्वता इल्ला बिल्लाह व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिही व बारिक वसल्लम। आमीन।